अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HR JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था। परवेज़ हुसैन फंड जी बेसिक हेल्थ यूनिट जे सिहत खाते जे मुलाज़िमनि जो मसला हल न थियण ख़िलाफ़ एहतिजाज। खानवान अस्पताल में OPD जो बाइकाट। मुलाज़िमनि अस्पताल ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो कंदे सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते पैरामेडिकल जे अॻुवाणनि हाकिम अली कुंदर, इशफाक अहमद मल्ला, लोंग खान सुमरो ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां अॻ में केतिरा ई भेरा 5 हक़नि जे हासिलात लाइ आवाज़ उथारियो आहे, पर अफ़सोस जो केरु दांहुं ॿुधण वारो न आहे। असां वज़ीर आज़म इमरान खान, वफ़ाक़ी वज़ीर सिहत, वज़ीर आला सिंध ऐं सूबाई वज़ीर सिहत खां मुतालबो था कयूं त असांखे सर्विस स्ट्रक्चर, टाइम स्केल, हेल्थ प्रोफेशनल अलाउंस, रहियल 30% डिफरेंस पघार ऐं रिकवरी लेटर जी वापसीअ समेत ॿिया जाइज़ मसइला हल कया वञनि। न त ॿी सूरत में 15 जनवरी ते कराची प्रेस क्लब अॻियां सॼी सिंध जा पैरामेडिकल स्टाफ मुलाज़िम मुतालबनि जे मंच था लाइ धरणो हणंदा। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो HR JDO न्यूज़।